अल्लाह जो मुस्तफा वतन दा खुदकुशी कंदा वतन दा बेदीन बेनमाजी नाफरमान ज़हरियूं खाईंदा वतन दा पाण के पाण मारींदा वतन दा पाण के पाण हाँ बुधारींदा बनु खान दा दावत फायरक दा दावत और मुजाहिदो पागल वाली जिंदगी प्याजन चवंदा या पाण मरो या बेखे मारो न का इंसानियत दा न की को ख्याल न की को रहमा न की को प्यार न की को रिश्ते जो अदब इकराम अल्लाह अकबर कबीरा भा भा सा विड़ो पिया पी पुट सा विड़ो पिया पुट पी सा विड़ो पिया ज़ाल मुर्स सा विड़ी पिया मुर्स ज़ाल सा विड़ो पिया औलाद वालिदैन सा विड़िया पियान वालिदैन औलाद सा विड़िया पियान भेनियूं भाइरनि सा विड़ियूं पियूं भाइर भेनियुनि सा विड़िया पियान सोट सोटनि खे हिक ॿिए खे मारण लाइ तयार ॻोठ में नफ़रतूं बुग़्ज़ कीना हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण लाइ तयार न आहियूं हिक ॿिए खे सलाम ऐं कलाम करण लाइ तयार न आहियूं हीअ असांजी मुस्लमानी आहे हीअ असांजो हाल आहे और मुंहिंजा अल्लाह जी ज़ात जे पुछिसां दीन के छॾींदऊं कुरान के छॾींदऊं शरीयत के छॾींदऊं नबी साईं जी गुलामी के छॾींदऊं अल्लाह जो चयो न मञींदऊं रसूल जो चयो न मञींदऊं तबाह थींदऊं बर्बाद थींदऊं रुसवा थींदऊं ख्वार थींदऊं हाँ दुनिया आखिरत में अज़ाब अज़ाब तांजे मथो वनफ़ख़ फ़िस्सूर फ़इज़ा मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान हाज़ा मा वअदर रहमान हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून बस मुझे यो अर्ज करणो यही मिन्नत करनी है यही मेर करनी है फुदगी भी थी वही है गुजारिश यही करनी है मां हे झोल झलना आयो तो मां मिन्नत करना आयो तो मां कने वक्त इंदो जो असांजे भी ऐलान थींदो तो फलाणो मरी वियो फलाणो दुनिया जो जान छॾियो इंतकाल करे असांजो भी टाइम इहो ईंदो तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो मरणो आहे पर पंहिंजो रब रिजाए मरणो आहे पर निमाज़ी थी मरणो आहे पर प्यारे नबी मोहम्मद करीम जा सच्चा गुलाम आशिक़ थी मरणो आहे पर मुंहिंजियूं अमड़ियूं भेनरियूं पर्दा पैदा करे पोइ मरो हया पैदा करे पोइ मरो ख्याल पैदा करे मुड़सन जो पोइ मरो मुड़सन के राजी करे मरो अल्लाह जी ज़ात जो कसम नबी साईं फरमायो जेका औरत मुड़स के नाराज करे मरे थी उन जे लाइ कब्र में भी अज़ाब आखिरत में भी जहन्नम जी बाहि उन जे लाइ बड़के अमड़ियूं तंहिंजे करे मां तव्हांखे भी अर्ज़ करणा ऐं तव्हां भाइरनि खे भी मिथ ऐं मेड़ करणा अल्लाह जो वास्तो अथव फोतगी थी वई आहे ॻोठ में वधीक मां नथो ॻाल्हायां मां इहो ई अर्ज़ कंदुमि इन लाश के ॾिसी इन जनाज़े के ॾिसी इन मौत के ॾिसी पंहिंजो मौत यादि कयो पंहिंजो जनाज़ो यादि कयो पंहिंजो लाश यादि कयो पंहिंजो टाइम यादि कयो त असांखे बि ईअं जनाज़ो बणजणो आहे
असां के भी लाश बणजणो आ असां के भी मौत मारी दो तेजे करे आखिरत जी पाण में तैयारी पैदा कयो माके निहायत डाडो गम रसियो आ मां दुख में बराबर जो उनन सा शरीक आया जे घर में फूटकी थी आ अल्लाह ताला उनन लवाइकीन के सब्र जी तौफीक नसीब फरमाए ऐं जो बेचारो मर्द या माई जो बेचारो फौत थियो आ अल्लाह जी आया गली बेचारो अल्लाह उनकी मग़फ़िरत फरमाए अल्लाह उनके मथों रहम फरमाए अल्लाह उनके मथों करम फरमाए अल्लाह सही उनकी माफ़ी नसीब फरमाए ऐं जेके भी बेचारा इन गोठ में फौत थी आहिनि अल्लाह से सभिनी खे मग़फ़िरत नसीब फरमाए रहम नसीब फरमाए ऐं असां जीअरनि जे मथों भी अल्लाह रहम ऐं करम जी नज़र फरमाए सॼी जमात टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो तो दुआ